नाज़रीन तफ़सीली ख़बरुनि जी शुरुआत कंदासीं ब्रेकिंग न्यूज़ सां। ब्रेकिंग न्यूज़ अवां सां शेयर कंदालो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ख़ारजा पॉलिसियुनि सबबि पाकिस्तान अकेलाई जो शिकार आहे ऐं वज़ीर आज़म इमरान खान जे करे मुल्क में मुआशी बहरान पैदा थियल आहे। ख़बर जे हवाले सां नाज़रीन अवां खे आगाह कंदालो त पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी जो चवणु हो त पाकिस्तान हिन वक़्तु ॾुखी सूरत हाल में आहे। असां सभिनी जी ज़िम्मेवारी आहे त मुल्क खे ॾुखियाईनि मां कढिजे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वधीक चयो त मुल्क हलाइण क्रिकेट रांदि खेॾणु नाहे। वज़ीर आज़म ख़त वारो मामिलो उथारे अवाम खे ट्रक जी बत्ती पोयां लॻाइण जी कोशिश कई आहे। खबर के हवाले से नाज़रीन अवां खे हिकु भेरो ॿीहर आगाह कंदालो। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त ख़ारजा पॉलिसियुनि सबबि पाकिस्तान अकेलाई जो शिकार आहे ऐं वज़ीर आज़म इमरान खान जे करे मुल्क में मुआशी बहरान पैदा थियल आहे ऐं हुन चयो त पाकिस्तान हिन वक़्तु ॾुखी सूरत हाल में आहे। असां सभिनी जी ज़िम्मेवारी आहे त मुल्क खे ॾुखियाईनि मां कढिजे। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी प्रेस कॉन्फ्रेंस कंदे वधीक चयो त मुल्क हलाइण क्रिकेट रांदि खेॾणु नाहे। वज़ीर आज़म ख़त वारो मामिलो उथारे अवाम खे ट्रक जी बत्ती पोयां लॻाइण जी कोशिश कई आहे। बिलावल भुट्टो ज़रदारी चयो त खेसि उम्मीद आहे त आचर ताईं को बि गैर जमहूरी कदम न खणंदो। जेकॾहिं आइन ऐं कानून जी भञकड़ी थी त ईंदड़ 20 साल तकरारी बणिजी वेंदा। हुन चयो त इमरान खान सिलेक्टेड जे नाले ते अवाम मथां थापियो वियो आहे। गैर जमहूरी कुवतनि ख़िलाफ़ जंग जारी रहंदी।